सरदार तेगो खान तेगानी कंदखोड़ कश्मीर जे सियासी में इत्तेहादी सरदार सलीम जान मज़ारी सां ऐं मीर आबिद सुंदरानी सां धारदार मुलाक़ात। सियासी गुफ्तगू सां गॾु एसपी शिकारपुर डॉक्टर रिज़वान जे मथां लॻायल इल्ज़ामनि जो इत्तेहादियुनि खे आगाह कयो वियो। असां हमेशा पुरअमन माण्हू आहियूं। असां मथां जेके इल्ज़ाम लॻा आहिनि उहे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख ऐं एसपी शिकारपुर जे विच में थियल इख़्तिलाफ़नि जे करे असां इल्ज़ाम जी जांच एसपी शिकारपुर जे ख़िलाफ़ आला अदालतनि सां राब्ते में आहियूं। निकतल केसनि खे एसपी हरूभरू हवा भरे असांजे किरदार कुशी करे रहियो आहे। सरदार सलीम जान मज़ारी ऐं मीर आबिद सुंदरानी जे हर वक़्त सरदार तेगो खान तेगानी ऐं उन जे खानदान जो साथ ॾियण जो ऐलान। हर फोरम ते असां तेगो खान तेगानी सां गॾु आहियूं। लाइक कयो असांजे वीडियो खे। वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।